खानपुर के कच्चे में बडाणी बिरादरी जी बिंदुल में हलंदड़ तकरार तां फायरिंग में मेहमान थी आयल समेत 3 ॼणा मारिजी विया। चिकताण ते इतला बावजूद पुलिस न पहुती। लाश वाक़े वारे हंधि पयल, केस दाख़िल न थियो। मिलण मूजिब खानपुर तालुके जे कच्चे वारे इलाइक़े कोटशाहू जे कच्चे में अब्दुल हक बडाणी ऐं नूर हसन बडाणी जी धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में मेहमान थी आयल सुभान तेगाणी, वरियल बडाणी, नूर हसन बडाणी मारिजी विया। धुरनि में छिकताण तेज़ इतला बावजूद पुलिस न पहुती। लाश वाक़े वारे हंधि पियल आहिनि। ॿुधायो पियो वञे त बडाणी जतोई बिरादरी जी 2 धुरनि में पुराणो तकरार हलंदड़ आहे। हथियारबंदनि फायरिंग करे महिमान थी आयल समेत 3 ॼणनि खे क़तल करे छॾियो आहे। मुस्पर सां 3 ॾींहं अॻु नापरकोट थाणे जे अदगोठ गढ़ी तेगो वारे इलाइक़े में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थी वियल 2 पुलिस एहलकारनि अल्ताफ़ बिरोही ऐं अब्दुल कादिर कलादी जो क़तल केस सरकार जी फिरियाद ते तेगाणी सब्ज़ोई ऐं जतोई बिरादरी जे 26 जवाबदारनि मथां सरकार जी फिरियाद ते नापरकोट थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। 2 पुलिस एहलकारनि जे क़तल केस में इन्हीअ जवाबदारनि खे नालेवार नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त 7 जवाबदारनि खे केस में ॾिसी सुञाणकड़ तौरु शामिल कयो वियो आहे, जॾहिं त मजमूई तौरु 26 जवाबदारनि मथां 2 एहलकारनि जो क़तल केस दाख़िल कयो वियो आहे। खानपुर के कच्चे में हथियारबंदनि हथां शहीद थियल 2 पुलिस एहलकारनि जा जवाबदार गिरफ़्तार न थिया। शिकारपुर ऐं कश्मीर पुलिस जे SSP जी अॻुवाणी में रेंजर्स सां गॾु कार्रवाइयूं को बि जवाबदार पुलिस गिरफ़्तार न करे सघी। तेगाणी जे 10 घरनि खे ड्राहे पट करे छॾियो। 6 खां वधीक शकी गिरफ़्तार करे जांच शुरू करे ॾिनी आहे। खानपुर तालुके जे कच्चे वारे इलाइक़े गढ़ी तेगो में हथियारबंदनि हथां शहीद थियल 2 पुलिस एहलकारनि अब्दुल कादिर कलादी ऐं अल्ताफ़ बिरोही जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ SSP शिकारपुर शाहज़ेब चाचड़ ऐं SSP कश्मीर कंदाकोट बशीर अहमद बिरोही जी अॻुवाणी में पुलिस ऐं रेंजर्स जूं तेगाणनि जे घरनि ते चढ़ायूं। पुलिस को बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी। पुलिस 10 घरनि खे ड्राहे पट करे छॾियो ऐं 6 ॼणनि खां वधीक माण्हुनि खे शक जी बुनियाद ते गिरफ़्तार करण जी दावा कई आहे।